अपडेट कयो पिया दौलतपुर सिफन मां फ़कीर हक नवाज़ कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ दौलतपुर सिफन वेझो कच्ची दी नंढी गंदामी दरई ज़मीन तां मुक़दार मुश्ताकमंद गांईचो पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि सां गॾिजी ज़मीन जे मालिक ख़िलाफ़ मक़ादे जा दस्तावेज़ खणी एहतिजाज कंदे मीडिया अॻियां ताईं मक़ादे जी दावा कंदे चयो आहे त असां साल 2021 में अली मुराद डायरी खां 42 एकड़ दरई ज़मीन 2021 खां 2026 ताईं मक़ादे ते वरिती हुई, जंहिं लाइ असां लखें रुपया ज़ेर ज़मीन ते ख़र्च करे उन ज़मीन खे आबाद कयो आहे, जेको हाणे अली मुराद डायरी कुझु ॾींहंनि खां वठी वरितल मक़ादे वारी ज़मीन ते ख़ान ओथी पोटो, खलील ओथी पोटो, एजाज़ ज़रदारी, आचर ज़रदारी ऐं ॿियनि अणॼातल ॾुआरी हथियारबंद वठी करे असांजे ज़मीन ते मज़दूरनि ऐं हाणिक हथियारनि जी ज़ोर ते कमु करण खां रोके ज़मीन ख़ाली कराइण सां गॾु मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त दस्तावेज़ मूजिबि ज़मीन जी एग्रीमेंट 2026 ताईं आहे, जेका ज़मीन मूं वटि हूंदी, जंहिं जा उहो मुकमल पैसा बि वठी चुको आहे। हाणे असां खां फ्रॉड करे जेका सरासर रहियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि आख़िर में सिविल जज दौलतपुर SHO नंढो गंदा SSP नवाब शाह मुख्तियार कार काज़ी अहमद ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई त हिन मामले ते अली मुराद डायरी खे लिखत मूजिबि मुदे ताईं पाबंद बणाए ज़मीन जो लिखत मुताबिक़ जेतिरो वक़्तु आहे पूरो करणो ॾिनो वञे ऐं हथियारबंद सां करे ज़मीन ते अची अमन ख़राब न कयो वञे।